सा ख़बर शेयर कंदालूं। गुलामुल्लाह मां बाबूजान हेंगोर जो रिपोर्ट मुताबिक गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल गुलामुल्लाह शहर जे मेन स्कूल की ज़बून हाल इमारत जो अञा ताईं कंहिं बि ज़िम्मेवार नोटिस न वरितो आहे, जंहिं सबबि स्कूल में पढ़ंदड़ न्याणियुनि जी तालीम सख़्त मुतासिर थी रही आहे। उस्ताद ऐं वालिदेन पिणु सख़्त परेशानी जो इज़हार करे रहिया आहिनि। ख़बर मूजिब गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल कैंपस जे प्राइमरी क्लासुनि जे शागिर्दियाणियुनि खे कैंपस जे रूमनि में पढ़ाइण ते मजबूर कयो पियो वञे। स्कूल में अॻी लॻभॻि 400 न्याणियूं तालीम हासिल करे रहियूं आहिनि ऐं रोज़ानो नयूं दाख़िला पिणु थी रहियूं आहिनि, पर शागिर्दियाणियुनि लाइ मुनासिब जॻह मौजूदु नाहे। उस्तादनि जो चवणु आहे त ज़बून हाल इमारत जे करे न्याणियुनि खे बुनियादी तालीमी सहूलियतूं फ़राहम करण में वॾी ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। इलाइक़े जी समाजी अॻवाननि ऐं उस्तादनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त गुलामुल्लाह गर्ल्स प्राइमरी स्कूल जी इमारत जी फौरी तौर ॿीहर तामीर कराई वञे ऐं स्कूल में उस्तादनि जी खोट पिणु ख़तमु थी वञे त जीअं शागिर्दियाणियुनि खे महफ़ूज़ ऐं मयारी तालीमी माहौल मिली सघे।